मस्जिद में जनाज़ो पढ़ण सही है या न। मस्जिद में इन अंदाज से जनाज़ो पढ़ण त मैयत भी मस्जिद में हुजे ऐं नमाज पढ़ण वारा भी मस्जिद में हुजन त इहो तरीक़ो दुरुस्त ना है। जेकॾहिं तव्हांखे मस्जिद में नमाज़ जनाज़ा पढ़णी आहे त इन में मैयत के मस्जिद का ॿाहिरि रखणो पवंदो। बाज़ मसाजिद में इहो तरीक़ो ठहियल हूंदो आहे त मेहराब जे बिल्कुलु साम्हूं हिकिड़ो दरवाज़ो हूंदो आहे ऐं उन दरवाज़े खां ॿाहिरि मैयत रखण जी जॻह ठहियल हूंदी आहे। उते मैयत रखबो आहे ऐं पोइ जेको आहे पेश मां मस्जिद में बिही करे नमाज़ जनाज़ा पढ़ंदो आहे इन अंदाज़ सां। बाक़ी जेकॾहिं मैयत भी मस्जिद में रखंदव जनाज़ो भी मस्जिद में पढ़ंदव त इहो तरीक़ो बिल्कुलु दुरुस्त न आहे। जंहिं मस्जिद में मैयत रखण जे लाइ अहिड़ो इंतज़ाम न आहे त उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त उहे मस्जिद खां ॿाहिरि जनाज़ो पढ़नि, उहे मस्जिद में जनाज़ो न पढ़नि। मुफ्ती साहब माल जे छेणनि ते रद पचाव करणु सही आहे, यानी छेणा ॿारे उन ते मानी पचाइणु। इहो बाज़ मरतबा माण्हुनि खे इश्काल इन करे बि थींदो आहे त छेणो नापाक आहे ऐं नापाक शइ सां मानी पचाइण की जाइज़ आहे। मानी त हलाल शइ आहे, खाइण जी शइ आहे। त यादि रखो बाहि जो बल तव्हां का बि शइ बणाए सघो था, चाहे उहो छेणो हुजे या काठी हुजे या गैस हुजे, कहिड़ी बि शइ आहे उहा तव्हां बाहि जो बल बणायो था जंहिंसां बाहि बणंदी। त बल बणाइण में को हर्ज न आहे। छेणनि जो मटेरियल मानी में तो कोन तो मिक्स थे न, या उन जी धप या उन जा असरात भाजी में या मानी में तो कोन पैदा थियनि था। उहो हिकिड़ो बाहि जो बल आहे, इन ज़रिए सां मानी वग़ैरह उन ते पचाइण बिल्कुलु जाइज़ आहे। ऐं बाज़ माण्हू छेणा ॿारे करे उन छेणनि मंझि मानी पचाईंदा आहिनि। इहो बि तव्हां तरीक़ो ॾिठो हूंदो। छेणा ॿारे करे छेणनि जे ई अंदरि मानी दफ़न कंदा आहिनि ताकि चङी तरह उहा बची वञे। इहा मानी भी जायज़ आहे। वजह इहा आहे त छेणो नापाक आहे, लेकिन जॾहिं छेणो बाहि जे हवाले थी वियो त हाणे उहो छेणो न रहियो, कोयलो बणी वियो। उन जी उहा पुराणी कैफ़ियत ख़तम थी वई। कोयलो जॾहिं बणी वियो त हाणे तव्हां उनखे नापाक या छेणो नथा चई सघो। छेणो पहिरीं सूरत में आहे, जॾहिं बाहि जो बल बणी वियो त हाणे उहो अंगारो आहे, अंगारे में मानी बचाइण जाइज़ आहे।